शागिर्द साथियो, ही 5 ॻाल्हियूं पंहिंजे दिमाग़ में रखी छॾियो त तव्हांखे कामयाब थियण खां केर बि रोके नथो सघे। नंबर पहिरियों, पंहिंजी निंड सां एतिरो प्यार न करियो जो मंज़िल तव्हांजो सिर्फ़ ऐं सिर्फ़ ख्वाब बणिजी वञे। नंबर ॿियो, हार खां कॾहिं बि न धिॼो, छाकाणि त हार तव्हांखे बहितर इंसान थियण जो मौक़ो ॾींदी आहे। नंबर टियों, हर वक़्तु पंहिंजे दिमाग़ में सिर्फ़ ऐं सिर्फ़ खटण जो जज़्बो रखो, पोइ तव्हांजी तक़दीर बदिले या न बदिले पर वक़्तु ज़रूर बदिलंदो। नंबर चौथों, अगरि तव्हां पंहिंजी मंज़िल हासिल करणु चाहियो था त पंहिंजे कम जो तरीक़ो बदिलियो, इरादो न। नंबर पंजों, ही वक़्तु तव्हां ते मुश्किल ज़रूर हूंदो पर ईंदड़ वक़्तु तव्हां लाइ खुशगवार साबित थींदो।